हींअर बि बाबा जन खे जो मोतबर कयूं, इज़त ॾिनऊं। बाबा जन जी हीअ 95वीं सालगिरह चयो वेंदो आहे त इंसान हलियो वेंदो आहे, किरदारु ज़िंदा रहंदो आहे। शायदि इहो किरदारु आहे जेको बाबा जो ॻाइजे थो। बाबा जो ख़िदमतूं सिंध लाइ जेके कयूं आहिनि, बाबा जेके कयो सिंध जे माण्हुनि लाइ, सिंध जे हारी नारियुनि लाइ। पंहिंजी जाइ ते हो सिंध जो हा, पर हुननि जेको कुझु कयो उहो कुझु न आहे सिंध खां, सिंध वारनि खां। जॾहिं हू अदबी तौर ते, सियासी तौर ते या समाजी तौर ते हुननि जेके बि कम कया, असां पंहिंजे दौर में नंढपण में बाबा जे उताक में वेठा हूंदासीं, नंढड़ा हूंदासीं, असांजो बाबा विहारींदो हो। जीअं मुंहिंजे भाउ ॻाल्हि कई नादर त उहा उताक का आम रवाजी उताक कोन्हे जेका असांजे ज़हन में अची वेंदी आहे। इहा उहा उताक ई जिते सियासी, समाजी ऐं अदबी सरगर्मियूं मुनक़िद थींदियूं हुयूं, मसइलनि जा हल ॻोल्हिया वेंदा हुआ। बाबा जिन खे जेकॾहिं समाजी तौर ते ॾिसूं न त असां इहो बि ॾिठोसीं त बाबा जिन रुॻो आम शागिर्दनि लाइ या यूथ लाइ न सोचींदा हुआ, पर असांजे घर में जेके मुलाज़िम हूंदा हुआ, जेके असांजा ड्राइवर या मोर्ची, उन्हनि जा जेके ॿार हूंदा हुआ, बाबा उन्हनि खे बि ॿुधाईंदा हुआ, बाबा उन्हनि खे पढ़ायो, छो नथा पढ़ायो उन्हनि खे। ऐं पर ॿाहिरां उन्हनि जूं एडमिशनूं कराए छॾींदा, उन्हनि खे ख़र्च ॾेई छॾींदा। असांजे घर वारनि खे बि ख़बर कोन हूंदी आहे। उहे माण्हू जॾहिं नौकरियुनि ताईं पहुचंदा हुआ, तॾहिं मिठाई जा दॿा खणी जे घर पहुचंदा हुआ, ऐं साईं जी कालिश आहे जो असां हिन उहिदे ते पहुतासीं। बाबा जिन जूं इहे सभई ख़िदमतूं असां ॾिठोसीं। बाबा जो उताक में जेके सादा बि माण्हू ॾिठा, चाचा सोको गैन जलाणी ॾिठोसीं, इब्राहिम जो साहब ॾिठोसीं, रसूल बख्श अली जो साहब ॾिठोसीं, शेख अयाज़ क़ादरी, नंढपण में नंढड़ा थोरा थोरा उन्हनि जूं शक्तियूं यादि आहिनि असांखे, जेको बाबा जन ज़िक्र कंदा हुआ, उहो सभु असांखे यादि आहे। बाबा जन असांजे घर में हिकिड़ी ख़ूबसूरत लाइब्रेरी ठाही हुई, तमामु बहितरीनु ख़ूबसूरत लाइब्रेरी। ऐं मां सम्झां थी लाइब्रेरी में एतिरा किताब हूंदा हुआ, अम्मा असांजी अक्सर नाराज़ थींदी हुई, सॼो घर लाइब्रेरी थी वियो। पोइ बाबा बाक़ाइदा पोर्शन ठाहे छॾियो अलॻि सां लाइब्रेरी जो, ऐं उन लाइब्रेरी में हर क़िस्म जो हर क़िस्म जो लिटरेचर हुयो, हर शोबे जो किताब हुयो, साइंस, तारीख़, आर्ट्स, इंग्लिश लिटरेचर, सिंधी अदब, हर क़िस्म जो असांखे किताब लॻियो हुयो। एतिरे ताईं जेकॾहिं बाबा जा दोस्त जेके अमेरिका में या इंडिया में हूंदा हुआ, ऐं जॾहिं अचण खां अॻु में बाबा वटि अक्सर ईंदा रहंदा हुआ, त जॾहिं ईंदा हुआ त पुछंदासीं साईं आज कहिड़ो दफ़ो आणियो, त बाबा जे ॾिनासीं किताब आणिजो, ऐं उतां बि असां लाइ किताब जा तोहफ़ा ईंदा हुआ। अॼु जेकॾहिं मां हिकु राइटर आहियां, मां लिखां थी, अलाह जो शुक्र आहे कि इहा ॾात मूंखे बाबा जी तरफ़ां ई मिली। अॼु जेकॾहिं मुंहिंजो नाविल हिकिड़ो यूथ पसंदि थो करे ऐं पढ़े थो, त मां सम्झां थी हुन में बि बाबा जे दुआउनि जो असरु आहे, अम्मा जे दुआउनि जो असरु आहे। असां उहा लाइब्रेरी ॾिठीसीं, उन में किताब पढ़ियासीं। नंढड़ा हूंदा हुआसीं, बाबा सेशन जॾहिं हुयो, सुबुह जो लाज़मी ॻाल्हि आहे कोर्ट वञनि, उन खां पोइ शाम जो राति जो उनखे केस जी तयारी करणी वेंदी आहिनि, उन में लॻा पिया हूंदा। असां लाइ संडे जो ॾींहुं ज़रूरु रखंदा हुआ। बाबा जन असांखे संडे ते जंहिं बि शहर में बाबा जो ट्रांसफर थियो, असांखे गॾु वठी हलंदा हुआ, ऐं उतां जा जेके हिस्टोरिकल प्लेसिस हूंदा हुआ, उहे असांखे घुमाईंदा हुआ। कॾहिं ठटे जे मखीअ ते बीठा हूंदा हुआसीं, कॾहिं कीचड़ ते बीठा हूंदा हुआसीं, कॾहिं सख में वञी मासूम शाह जी मुनार ते बीहंदा हुआसीं, त कॾहिं वरी साधू जो मंदरु ॾिसंदा हुआसीं। इहे सभु असां शयूं ॾिठियूंसीं बाबा सां गॾु। हिस्टोरिकल प्लेसिस बाबा हमेशह हर आचर ते हर संडे असांखे वठी वेंदो, ॿारनि खे वञी घुमाईंदो हुयो। ऐं ॿारनि जी तालीम ते ॾाढो ध्यानु ॾिनई, सिर्फ़ु न त पुट रुॻो पढ़ंदा, जंहिंजूं धीअरूं बि पढ़ंदियूं। असांजे बि बाबा उहो ई ध्यानु ॾिनो। इहो ई शायदि सबबु आहे त असां हिन वक़्तु सभु भेणूं तमामु सुठनि उहिदनि ते आहियूं। इहो अलाह ताला खे अहसान आहिनि, बाबा जूं ख़िदमतूं आहिनि जो बाबा असांखे ध्यानु ॾिनो, पुटनि सां गॾु धीअरुनि खे बि ध्यानु ॾिनई, असां सुठनि उहिदनि ते पहुतासीं। असांखे पढ़ाई जो शौक़ु थियो। संडे वारे ॾींहुं असांजे घर में जेके बि किताब हूंदा, रिसाला हूंदा, बाक़ाइदा सभु कॉलेज रखंदा हुआ, बाबा ने पढ़ो वे। ॿारनि जा किताब हुजनि, सिंधी हुजनि, इंग्लिश हुजनि, सभु असांखे पढ़ाईंदा हुआ, ॿुधाईंदा हुआ। इहो उन्हनि जो उहो किरदारु जेको असां में अॼु असांजे सिंधी नौजवाननि में, सिंध वासियुनि में नज़र थो अचे, इहो बाबा जो किरदारु हो। उन्हनि में लेखियूं उहे ख़सरतूं आहिनि जेके ॻाइजनि थियूं, जंहिंमें इन्हनि किरदारु कॾहिं नथो पए।